साहब ईअं जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा। असां पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, उहे सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियुनि खे कुझु कोन थो थिए। सिंध जे कंहिं बि शहर में राशी पुलिस ऑफिसर ऐं करप्ट सहाफ़ी जॾहिं गठजोड़ ठाहे कमु कनि था त पोइ इन शहर जो न रुगो अमन दाव ते लॻी वञे थो, पर बेगुनाह माण्हुनि जा खून बि लुढ़ी वञनि था। करप्ट पुलिस ऑफिसरनि ऐं खानचाई सहाफ़ियुनि जे गठजोड़ जा किस्सा हूअं त समूरी सिंध में आम आहिनि, पर पहिरियों भेरो सिंध पुलिस जे हिकु आला ऑफिसर जॾहिं इन मामले ते चप चोरिया आहिनि त आवाम जा छिरक निकिरी विया आहिनि। अहिड़ा साहब ईअं जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा। असां पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, उहे सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियुनि खे कुझु कोन थो थिए। DIG सखर जावेद जिस्कानी सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान इहो इंकशाफ़ ऐं एतिराफ़ कयो त खानचाई सहाफ़ी न रुगो SHOs जूं बदिलियूं कराईंदा रहिया आहिनि, पर SSP लेवल जे ऑफिसर्स खे ब्लैकमेल बि कंदा रहिया आहिनि। तव्हांजे सहाफ़ियुनि बि कम अहिड़ा कया आहिनि, उहे चवण न खपनि, जेके पुलिस मिली करे अवाम जी जेके तबाही कई, उन जो बि मिसाल कोन थो मिले हिन इलाइक़े में जेको कमु थियो आहे। अहिड़ा साहब ईअं जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा, सभु कुझु कंदा हुआ, के ज़ाहिर थिया आहिनि, के ज़ाहिर कोन थिया। अहिड़नि सहाफ़ियुनि जी सज़ा बि तव्हां तजवीज़ कयो। असां पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, उहे सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियुनि खे कुझु कोन थो थिए। वरी 7-8 सहाफ़ी पोयां गॾिजो पवंदो, सरदार फिलाणो सहाफ़ी, साईं फिलाणो, इहो बि असांजी डिक्शनरी में इन जो नालो कोन्हे, उनखे असां टाइट टाइम ॾींदासीं, दे विल गेट द टफ टाइम। उन्हनि असांजा उहे दोस्त कोन्हनि साहब जेके अवाम जो बेड़ो बोड़नि पुलिस सां गॾिजी वरी असांखां फ़ोनूं कराईंदा, हिनखे हिते हणो हिते। आउं त हणंदो कोन आहियां पहिरीं ॻाल्हि, पर SP जेके वेठा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयां थो, उन्हनि खे अलाह साईं थोरी हिमत ॾे, ऐं इहो कमु बि कोन थींदो। पुलिस ते 100 शिकायतूं करे, पर पंहिंजे सहाफ़ियुनि जी बि लिस्ट ठाहे रखो। जावेद जिस्कानी जी सचिन ऐं खरिन ॻाल्हियुनि सां असांजी भोतारकी राज में ॼण त बाहि लॻी वई आहे। समाज में नवां बहस छिड़ी विया आहिनि ऐं इहो सवाल थी रहियो आहे त सिंध में करप्ट पुलिस ऑफिसरनि ऐं खानचाई सहाफ़ियुनि जे इन गठजोड़ खे आख़िर कीअं तोड़िजे। अहिड़ा साहब ईअं जेके पैसा वठी SHO लॻाराईंदा, SPN खे ब्लैकमेल कंदा। असां पुलिस वारनि खे सज़ा ॾियूं था, उहे सरकारी माण्हू आहिनि, नौकिरी मां बि हलिया था वञनि, पर तव्हांजे साफ़ियुनि खे कुझु कोन थो थिए।